नाज़रीन, नसीराबाद में ॾुखो ईंदड़ ख़बर शामिल कंदा हलूं त नसीराबाद लॻ ॻोठ नंगर झतियाल में ज़ालिम ॾेर पंहिंजी ॻोरहारी 28 सालनि जी नौजवान भाॼाई नाइला खे घर में रिपीटर जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। मक़तूला नाइला 9 महीननि जे पेट सां हुई, जॾहिं त नसीराबाद लॻ ॻोठ नंगर झतियाल में लिंग कान आणींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ीशान झतियाल पंहिंजी 28 सालनि जी भाॼाई नाइला झतियाल खे क़तल करे छॾियो आहे। ॿुधाए पियो वञे त मक़तूला जो मुड़ुसु सजाद झतियाल कराची में मज़दूरी कंदो आहे, जंहिं काल्ह पंहिंजी घरवारी नाइला ॾांहुं कुझु पैसा मोकिलिया हुआ, जेका रक़म ॾेर ज़ीशान पंहिंजी भाॼाई खां घुरी। इनकार करण ते ज़ालिम ॾेर पंहिंजी भाॼाई खे घर अंदरि ई रिपीटर जा फाइल करे क़तलु करे छॾियो आहे। वाक़े जो इतलाह मिलण ते नसीराबाद पुलिस जाइ वारदात ते पहुची लाश तहवील में वठी तालका अस्पताल आंदो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस पारां क़ातिल ज़ीशान जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त नसीराबाद पुलिस ॿुधायो आहे त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच शुरू करे छॾी आहे। जल्द ई वाक़े में मुलविस क़ातिल खे गिरफ़्तार करे खेसि केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वेंदो।